माथे ते शक आहे, मूंखे इंसाफ़ खपे। दुश्मनी न आहे, न मुंहिंजे पुट जी, न मुंहिंजी दुश्मन कंहिंसां बि न आहे। रियाज़ अली ख़ान मुंहिंजो पीउ सां कुरड़े सां वेंदो आहे सिर मज़ूरी, अॾे ते वेंदो आहे, उन सां पीणे सां हूंदो आहे। करे 7 बजे निकितो शाम जो, कल शाम जो 7 बजे जो निकितो आहे। वरी 8 ते 9 खां पोइ मुंहिंजो पुटु गुम थियो आहे। त न पोइ जिते सदर ॾींदे सटे विया पुलिस वारा, उन्हनि तलाक कई आहे। पोइ असांखे ख़बर पई, तुंहिंजो जो कढे असांखे हिते ॾेखारे विया। मां रोड़ी हुयसि, मूंखे न मां डॉक्टर ते हुयसि, उते मां ॿुधो मां सिरो नंगी ईअं भॼी आई आहियां। न लटो मूंखे सिर में हुयो, न मूंखे चेपल हथ में हुयो। मां सोच जो धाड़ो थी वियो आहे। असांजे ग़रीबनि जी कोई मदद न तव्हां कयो, असांजी कोई बि न आहे। पुट आहिनि, जवानी 4 आहिनि, मूंखे 2 नंढा आहिनि, कुआरा आहिनि। मथे ते धक लॻल, अलाह कहिड़े धकण सां मिजालो चिथे छॾियो अथनि, दिमाग़ चिथे छॾियो अथनि। हे मुंहिंजे पुट जा गाका, हे राटा आहिनि, कुले बि ज़मीन में हिकु सूर। ॿियो मुंहिंजे पुट खे कारवाई, असां पुॻिया न अॻे मुंहिंजे पुट खे कारवाई करे छॾियो अथनि। उते हुया मर्द हुया सर, मां न वई आहियां, मूंखे न वञणु ॾिनो, न एॾो इलाज कयमि, मूंखे न मोकिलियो, तालका में हुया। मां एॾे पुटनि खे लटोलो, मूंखे 5 मिंट तालका ॾे मोकिलियो, न मोकिलणु ॾिनो न मूंखे। असांखे बसि कातिल खपे, ॿियो कुझु बि न। असांखे इंसाफ़ खपे, ग़रीबनि जो असांजो इंसाफ़ खपे। कातिल कहिड़ा, न मुंहिंजे पुट जा दुश्मन। असां न कंहिंसां विड़ाऊं, न कंहिंसां कराऊं। असांजो हक़ खपे, नाक बि न खपे असांखे। हा बसि असल मूंखे कयां, कुझु बि न आहे। मुंहिंजा पुट ग़रीब आहे, सॼे पाड़े वारनि खे ख़बर अथई मिसकीन आहिनि मुंहिंजा पुट। कोई विड़दा बि आहिनि, मुंहिंजा पुट मोटी ईंदा आहिनि। जो जहिड़ो झगड़ो न हो, संगत हुई सीताऊं जी पंहिंजी दोस्त हुयासीं थर्मल जा, उन्हनि वटि असांखे थोरो शक आहे, ॿुधे न। बाक़ी इहो आहे की राति 7 बजे तो निकिरी वियो आहे। असां चयो हिते हूंदोसीं, राति ते घर ॻोल्हींदा रहिया आहियूं। पोइ हिन जो लाश मिलियो आहे, पुलिस वारो खणी आयो आहे मोबाइल में, त भई लाश पियो आहे, थर्मल ते खणी आयो आहे, त सुञाणो कंहिंजो आहे। पोइ असांखे माण्हुनि ॿुधायो, असां विया त ॾिठा त असांजो छोकिरो आहे मोबाइल में। पोइ वरी हर कोई कमुकार ते ओॾे माण्हू मोकिलियासीं, उहे मोटी आया वीचारा, हिनखे हेॾे सदर ते खणी, पोइ वरी हिनखे पुलिस खणी वई होॾे कारवाई करण लाइ। पोइ असां उते धरनो हयोसीं ॿाहिरि रोड ते, यको असां इहो बंदि कई, रोड ब्लॉक कई। पोइ असांजा चेयरमैन इहे वॾेरा आया, चापलूसी, ॿुधई, उहे आया त असांखे चवनि दग छॾियो, असां तव्हांखे इंसाफ़ 8 बजे करे ॾींदासीं राति जो। हाणे हिन टाइम ताईं कुझु बि न थियो आहे, काई शइ न थी आहे। असां जलूस कढी वेठासीं, असां रोयूं पियो पिया, धरना हणी वेठासीं। इहे आया असांजा ॻोठ वारा चेयरमैन मोहम्मद अली, उन चयो इंसाफ़ वठी ॾींदासीं, असांखे कातिल खपनि। असांजो बेनाक ॿार वियो आहे मरी, बेनाक, ॿुधई। हा असांजो कंहिंसां जहिड़ो झगड़ो बि न आहे, बाक़ी संगत हिन जी आहे, असां उन्हनि खे शक आहे, संगत बिरादरी जा आहिनि, असांखे शक उन्हनि वटि आहे, ॿुधई, पाड़े जा। हा असांखे इहो शक उन्हनि वटि आहे, ॿुधई। अल्लाह खे ख़बर आहे कातिल केरु आहिनि केरु न आहिनि। सदर बादशाह ते 50 CCTV कैमरो आहे, उन ते पुलिस जेको आहे त जे सचाई पवे त कातिल परे बि न वेंदा, ठीकु आहे सर। उन खां बावजूदि असांजो SSP ऑफिस इहो बि रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी करे कातिल असांजो गिरफ़्तार थिए। हाणे अगरि 5 मिंट पहिरियां मां रमेश कुमार सां बि रोड़ी थाणे सां कॉल बि कई, उन इहा ॻाल्हि कई त FIR थिए थी नामालूम जे हिसाब सां। मां चयो सर नामालूम जे हिसाब सां तव्हां CCTV कैमरा कढायो, सदरुद्दीन बादशाह ते 2 पासा जेके कैमरा कढायो, तव्हां जेको बि अचे थो XYZ जेको बि अचे थो तव्हां उन ते साम्हूं वठी अचो, तव्हांजी वॾी महिरबानी। उन खां बावजूदि सर असांजी इहा ई रिक्वेस्ट आहे कातिल फरार न थिए। सर सुञाणो कोन था, उनजो चहिरो साफ़ न आहे, अञा ख़बर नथी पए सर। तव्हां उहो पुलिस ख़बर कंदी हर शइ जी, सभु कुझु चिटो कैमरो साफ़ न आहे निकितल हर शइ जी, पर उहो रिज़ल्ट असांखे साफ़ मिले असां पोइ सुञाणे वेंदासीं। हाणे हिकिड़ो मुंहिंजो ॿियो अर्ज़ु आहे, हाणे लोही पुल, रोड़ी पुल, हाणे 4 पासा जे कातिल हूंदो
होॾो बि फ़रार थींदो त होॾो बि CCTV कैमरे में ईंदो, हेॾो फ़रार थींदो थर्मल पावर ॾों बि तॾहिं बि CCTV कैमरो ईंदो। पर असांखे सदरुद्दीन बादशाह वटि जेको कैमरो लॻियल आहे मेन कैमरो, उते असांखे नज़र अचे थो, अॻिते नज़र छो नथो अचे? पर इहा असांखे ख़बर कोन्हे को, पर असांखे हाज़ुर नाज़ुर थियणो आहे अॻिते। पर चवण जो मतिलबु इहो आहे जे पुलिस सचाई थिए त खून कंहिंजो बि लिकंदो न आहे, पर पूरी पुलिस असांजी ख़बर ई नथी चाहे नी। हाणे 3 कलाक खां 4 कलाक थी विया आहिनि, रोड़ी थाणे ते असांजा माण्हू वेठा आहिनि, FIR नथी थिए। रमेश कुमार सां मां तव्हांजे 10 मिंट अॻु में मां तव्हां सां ॻाल्हायोमि, रमेश कुमार चयो थो मां हाणे FIR कयां थो। मां चयो सर तव्हां महिरबानी कयो, मां नसीम शाह जो मुंशी थो ॻाल्हायां, तव्हां वॾी वॾी महिरबानी कयो त हिननि जी FIR कयो नामालूम शख़्स जी। चई मां हाणे कयां थो। जॾहिं मां साईं जो नालो खयों आहे तॾहिं उन चयो आहे रमेश कुमार त मां हाणे FIR कयां थो। सर असां ग़रीब आहियूं, मिसकिन आहियूं, रोज़ी कमायूं, रोज़ी खायूं, के कातिल खपे सर, असांखे कातिल खपे। केरु आहिनि केरु न आहिनि, किथां जा आहिनि, पर असांखे कातिल खपे। असांजो जहिड़ो केस बि न आहे, असांखे कातिल खपे बसि। असांखे इहो रिक्वेस्ट आहे, DIG साहब खे बि रिक्वेस्ट आहे, IG सिंध खे बि रिक्वेस्ट आहे।